काजी अहमद मां असांजे रिपोर्टर साहिल लाखो जी रिपोर्ट मुताबिक़ सकरन शुगर मिल वर्कमैन यूनियन की बरतरफ़ी ऐं बरतरफ़ कयल मुलाज़िमन माशूक चांडियो, गुलाम कादिर कीरियो, गुलाम हैदर उनड़, गुलाम शबीर कोरी ऐं अब्दुल लतीफ़ खोसे जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब आॾो धरणो हयो वियो। इन मौक़े ते मुज़ाहिरीन महबूब न्यूज़ नेटवर्क ते ॻाल्हाईंदे चयो त सकरन शुगर इंतज़ामिया ते 3 साल अॻु बिला जवाज़ कूड़ा केस लॻाए खेनि जबरी नौकरी मां बरतरफ़ कयो वियो हो। हिननि जो ॾोह इहो आहे त हिननि मज़दूरनि जी हक़नि लाइ आवाज़ उथारे जिदोजहद करणु शुरू कई। हिननि वधीक चयो त बरतरफ़ी खां पोइ संदसि घर वारा फाका कटण ते मजबूर आहिनि, जंहिं करे अॼु मज़दूर पंहिंजी बहाली लाइ रोडनि ते निकिरी आया आहिनि। हिननि आसिफ ज़रदारी, बिलावल भुट्टो ऐं MNA फरियाल टालपुर ऐं वॾे वज़ीर समेत ॿियनि खां मुतालबो कयो त खेनि नौकरी ते बहाल करे पघारूं शुरू कराए घरनि मां फाका कशी खे ख़तमु कयो वञे। ज़ोरी नौकरी था बरतरफ़ करे असांजो पघारूं असांजूं मरातूं सभु बंदि करे ऐं असांखे बुख ते मजबूर करे छॾियो आहे। असांजो आला क़यादत खां, असांजो बिलावल भुट्टे खां, असांजो अदी फरियाल खां ऐं आसिफ अली ज़रदारी खां असांजी अपील आहे त असां तव्हांजे ज़िले में आहियूं, असां तव्हांजा वोटर आहियूं, असांखे नौकरी ते बहाल कराए असांजूं पघारूं जारी करे ऐं असांखे जो फाका कशी खां बचाए, महिरबानी कुर्ब कर शुगर मिल खां माशूक चांडियो ॻाल्हायो। असांजी बिलाल साहब खे अपील आहे त 3 सालनि खां असांजूं पघारूं बंदि नी ऐं असांजो नोटिस छो नथो वठे। असां वोटर बि हिननि जा आहियूं, पीपल्स पार्टी जा। चीफ जस्टिस में अपील थो कयां गुलज़ार अहमद खे त असांजो नोटिस वठे। असांजो केस बि 2 नंबर कोर्ट मां कराची नथो हले, मिल वारा अचनि ई नथा, सिंध हुकूमत एक्शन ई नथी वठे। बाला ऑफिसरनि खे अपील थो कयां त असांजो नोटिस वठी असांजी नौकरियूं बहाल कनि ऐं असांजी पघारूं जारी कनि। अदी फरियाल साहब खे अपील थो कयां त तव्हां चओ था असीं मज़दूरनि जी पार्टी आहियूं, शहीद राणी मज़दूर अव्हांखे ॾेई वई आहे। अॼु शहीद राणी जो कसम ॾेई बिलावल साहब असां मज़दूरनि सां 3 साल जेको ज़ुल्म थी रहियो आहे सकरन शुगर मिल में, असांजो गेट बंदि आहे, असांजो ॾोह कहिड़ो आहे। आर्मी चीफ खे अपील थो कयां, सुप्रीम कोर्ट खे अपील थो कयां त 2 नंबर कोर्ट खे मजबूरी कहिड़ी आहे जेका फतवा नथी ॾे। छा असां मज़दूर असां वोट ॾिना आहिनि, इन जे करे असांखे इहा सज़ा पई मिले। ख़ुदा जे वास्ते मोहतरमा बेनज़ीर जे मुआबे बिलावल चेयरमैन साहब तूं नोटिस वठि ऐं हिन ते जा NPA निंड में सुता पिया आहिनि, हर हिकु वटि विया आहियूं, केरु बि असांजी कोन थो ॿुधे। असां अव्हांखे अपील था कयूं, सुप्रीम कोर्ट खे अपील था कयूं तव्हां नोटिस वठो, आर्मी चीफ खे अपील था कयूं